भान सईदाबाद में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे मुस्तहक औरतन पारां वज़ीफो न मिलण ऐं बेनज़ीर कार्ड बंद थियण खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो, आला इख्तियारन खां नोटिस वठण जी घुर। तफसील मोजब भान सईदाबाद में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे मुस्तहक औरतन बिनिश, ज़ीनत, अफरोज, मीरज़ादी, पठाणी ऐं ॿियनि जी अॻवाणी में बेनज़ीर कार्ड मुबैना तौर ते बंद थियण ऐं रक़म न मिलण खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया अॻियां दाईंदे चयो त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे ज़िले इंतजामिया बिना जवाज़ जे असांजे कार्डन खे ब्लॉक करे रक़म रोके छॾी आहे। असीं इंतहाई गरीब आहियूं, ॿिनि वेलनि जी मानीअ लाइ परेशान आहियूं, पर अफ़सोस त असांजे अकाउंट में आयल रक़म बि रोकी वई आहे, जेका वॾी ज़्यादती आहे। हिननि चयो त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी इंतजामिया असांखे रोज़ ऑफिस जा चक्कर कटराए रही आहे, बाक़ी असांजो मसइलो हल नाहे कयो। असीं सख़्त परेशान आहियूं। हिननि वसवारनि खां मुतालबो कयो त फौरी तौर ते ब्लॉक थियल कार्ड खोले रक़म जारी करे बेचैनी खत्म कई वञे। अज़हर अली कुंबर, तोंग न्यूज़, जामशोरो।